बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जो हेडलाइन। जैकबाबाद में भाइरनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ नौजवान जो माओ समेत एहतजाज। पेट्रोल हारे पाण साड़ण जी कोशिश। वाटर सप्लाई वासी माशूक जखरानी पंहिंजी माओ मुस्मात ससुई सां गॾिजी प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे पाण मथां पेट्रोल हारे बाह ॾियण जी कोशिश कई, जंहिंखे पुलिस बचाए वरितो। नौजवान जो चवणु हो त पुलिस मुंहिंजे ॿिनि भाइरनि नज़र मोहम्मद ऐं अलादाद जखरानी खे बिना कारण गिरफ़्तार कयो आहे। SHO 6 लाख रुपया रिश्वत घुरे थो। इनकार करण ते खेनि हाफ फ्राई करण जूं धमकियूं ॾिए थो। नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। जैकबाबाद के खानगी स्कूल में लगातार टियों भेरो चोरी। अणसुञातल चोर स्कूल में मोबाइल, लैपटॉप और बियो सामान खणी फरार। एयरपोर्ट थाने की हद ड्रखण पाड़े में अणसुञातल चोर नसीबुल्ला हांबी के खानगी स्कूल ड्रीम्स में घिड़ी लैपटॉप, मोबाइल फोन, कोटिंग मशीन, रोक रक़म और बियो सामान चोराए फरार थी विया। इत्तला ते पुलिस पहुंची इमारत जो जायज़ो वरतो और NC दाख़िल करे छड़ी। मुतासिर स्कूल मालिक जो चवण हो त मुझे स्कूल में लगातार टियों भेरो चोरी थी रही है, पर पुलिस खामोश तमाशाई बनल है। कोरोना सबब पहिरियां ही खानगी तालीमी देवालपणे जो शिकार आहिनि। वे त रोज़ रोज़ चोरियूं बर्दाश्त नथा करे सघूं। पुलिस चोर के ॻोल्हे इंसाफ़ फराहम करे। होॾां प्राइवेट स्कूल्स एसोसिएशन जैकबाबाद के चेयरमैन सिकंदर अली महर, सदर न्याज़ अहमद खोसो, मोहम्मद पुनल लाशारी, जाहिद अली मंगरियो, रब ॾिनो सूमरो, MD उमराणी ऐं ॿियनि SSP खां घुर कंदे चयो त तालीमी इदारनि मां थींदड़ चोरियुनि जो नोटिस वरितो वञे, ॿी सूरत में एहतजाज कयो वेंदो। जैकबाबाद में समाजी अगवान हाजी शेर मोहम्मद मुगैरी पारा मुख्तलिफ हंधन ते मुख्तलिफ धुरन सां ताज़ियतूं। हाजी शेर मोहम्मद मुगैरी करीम बख्श खोसो पहुंची डॉक्टर अब्दुल खालिक खोसो सां अमड़, अर्ज मोहम्मद सूमरो सां मासी, सीनियर सहाफ़ी मुस्तफ़ा अली खान सां भेण, गोट कादरपुर मंगरियो में मुफ्ती मोहम्मद इस्माइल सिकंदरी जी वफ़ात ते संदसि भाउ अमीर मंगरियो, पुटनि सिराज अहमद ऐं मोहम्मद बिलाल मंगरियो सां ताज़ियत कई। सकरंड में 2 ॾींहनि खां गुम नींगर जो मामन जे घरां लाश हथ। पुलिस नींगर जे 2 मामन ऐं मामिन खे गिरफ़्तार करे वरितो। मला मोहल्ला मां 2 ॾींहं अॻु गुम थियल 4 वरनि जे मासूम नींगर सिराज मला जो पतो पवण ते DSP सकरंड अब्दुल्ला लाखेर ऐं SHO अब्दुल लतीफ़ तहीम लेडीज़ पुलिस सां वरी नफ़री साण करे नींगर जे मामन जे घर ते चढ़ाई कई, जिते हिक कमरे अंदर बदबू अचण ते तलाशी वरती वई त नींगर जो लाश हिक अलमारी जे पोयां पयल हुयो। पुलिस लाश तहवील में वठी शक में नींगर जे मामन गुलाम मुर्तज़ा मलाह ऐं गुलाम मुश्तबा मलाह के संदन घरवारनि मुस्मात अज़ीज़ा ऐं मुस्मात शुमाइला समेत गिरफ़्तार करे जांच शुरू करे छॾी आहे। होॾां नींगर जो मर्द घर पहुचण ते संदसि घरबातिन में कोहराम मची वियो। घोटी भरसां ॻोठ में घरनि खे बाह, पीरसन औरत सड़ी फौत। कादरपुर जे ॻोठ मोहिब सुंदराणी में बाह लॻण सबब पीरसन औरत मुस्मात बचाई सुंदराणी सड़ी फौत थी वई, जॾहिं त घर में ॿधल 3 मेहूं बि सड़ी मरी वयूं। ॻोठाणनि मूजिब पंहिंजी मदद पाण तहत बाह ते ज़ाब्तो आंदो आहे। इत्तला बावजूद फायर ब्रिगेड न पहुती। कंदकोट में धाड़ेलन जो राज। जमाल थाने जी हद में पंहिंजी जाइ ते चौकीदारी कंदड़ ॻोठाणो अगवा। ॻोठ वशदिल निंदवानी मां अणसुञातल हथियारबंद पंहिंजी नई तामीर थींदड़ जाइ ते सुतल नौजवान दिलमुराद निंदवानी के मुबैना तौर अगवा करे फरार थी विया। वारिस कच्चे वेझो पेरा गुम करे मोटी आया ऐं वाक़े ख़िलाफ़ इंडस हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबब ट्रैफिक बंद थी वई। वाज़े रहे त अॻु बि 6 ॼणा धाड़ेलन जे चंबे में आहिनि। कंदकोट पुलिस पारां प्रेस क्लब के अगूणे सदर के घर ते हमलो कंदड़ धाड़ेलन के घरन ते चढ़ाई। धाड़ेल घर खाली करे फरार थी विया। 2 ॾींहं अॻु धाड़ेल रहज़न मोहम्मदानी ऐं मुश्की मोहम्मदानी पारां प्रेस क्लब के अगूणे सदर पीरबख्श बंगवार के घर ते हमलो करण बाद कंदकोट पुलिस मुश्की मोहम्मदानी के घर ते चढ़ाई कई, जॾहिं त जाबदार पुलिस के ॾिसी फरार थी विया। पुलिस धाड़ेल मुश्की मोहम्मदानी जी औताक ड्राहे पट करे छॾी। SSP अमजद शेख मूजिब जाबदारनि जी गिरफ़्तारी ताईं ऑपरेशन जारी रहंदो ऐं जल्द जाबदारनि खे गिरफ़्तार करे कानून के कटहड़े में आणींदासीं। बरानी शहर जो सुरीलो रागी कुर्बान अली सूमरो दिल बीहण सबब कश्मोर में फौत। सूमरा पाड़े जो रहवासी दिल ऐं गुर्दन जे आर्ज़े में मुब्तला 50 वरनि जो फनकार उस्ताद कुर्बान अली सूमरो कश्मोर में दिल बीहण सबब लाडाणो करे वियो। फनकार जी जनाज़ा नमाज़ दरगाह शहनशाह में अदा करण बाद खेसि सवें आले नखिन सां मिट्टी मां हवाले कयो वियो। बाहू खोसो ऐं भरपासे वारनि इलाक़नि में तेज़ हवा सां गॾु मिट्टी जो तूफ़ान। मिट्टी जे तूफ़ान ऐं तेज़ हवाउनि सबब ज़िंदगी ऐं कारोबार मफ़लूज थी वियो। केतिरनि ई हंधनि ते छपरा ऐं मन बि उॾामी विया ऐं माण्हू घरनि ताईं महदूद रहिया। सुल्तानकोट भरसां मस्जिद मां चोरी कंदे चोर सोघो। ॻोठाणनि अधु मथो ऐं मुछूं कूड़े पुलिस हवाले करे छॾियो। जहानपुर थाने जी हद ॻोठ मुमताज़ बखराणी में मस्जिद मां सोलर प्लेट, बैटरी ऐं पखा चोरी कंदे चोर ॻोठाणनि जे हथ चढ़ी वियो। ॻोठाणनि खेसि मारकुट बाद अधु मथो ऐं अधु मुछूं कूड़े पुलिस हवाले करे छॾियो। चोर कासिम लाशारी पुलिस आॾो चोरी जो एतराफ़ कंदे ॿुधायो त अॻु बि केतिरनि ई मस्जिदनि मां सोलर प्लेटूं ऐं ॿियो सामान चोराए शिकारपुर में विकिरो कयो आहे।
सखर में NICVD जी इमारत के लगल गाड़ियों सिरूं किरण सबब ब कारूं तबाह। सिरूं किरण सबब ज़ोरदार धमाको थियण ते अस्पताल अमलो ऐं मरीज़ परेशान थी विया। इमारत के लगल सिरूं किरण सबब को भी जानी नुक़सान न थियो। ॿुधायो पियो वञे त अस्पताल जे अहाते में बीठल गाड़ियों मरीज़न जूं हुयूं। वाक़ियो तेज़ तूफ़ान अचण सबब पेश आयो। तूफ़ान सां इमारत के लगल सिरूं उखड़जी किरण बाद इमारत में इस्तेमाल थियल मटीरियल ते आङुरियूं खॼण लॻियूं। ज़रियनि मूजिब अस्पताल तामीर कंदड़ ठेकेदार बासर सियासी अॻवान जो फ्रंटमैन हो। सुल्तानकोट भरिसां पौरियत जे बोझ जे खोड़नि खे ओचितो बाहि लॻी वई। बाहि लॻण सबब पौरियतनि जो लखें रुपयनि जो नुक़सान थी वियो। इत्तला मिलण ते सुल्तानकोट पुलिस ऐं भरपासे जा केतिराई ॻोठाणा पहुता। जन शिकारपुर फायर ब्रिगेड खे इत्तला कयो। फायर ब्रिगेड पहुचण ताईं बोझ जा खोड़ा सड़ी रख थी विया। ख़ैरपुर नाथनशाह में ॻोठ फज़ल मोहम्मद भुरगड़ी वासियुनि जो सीता पुलिस ख़िलाफ़ इंडस हाईवे ते धरणो। ॻोठाणनि गुलाम अली भुरगड़ी, पीरबख्श भुरगड़ी, अनवर भुरगड़ी ऐं ॿियनि जी अॻवानी में इंडस हाईवे ते टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। संदन चवण हो त सोलंगी बिरादरी जा मोहरम सोलंगी, इसहाक, मंज़ूर ऐं उस्मान सोलंगी असांजी ज़मीन ते हथियारनि जे ज़ोर ते कब्ज़ो करे वेठा आहिनि। पुलिस खेनि गिरफ़्तार करण लाइ तयार न आहे। ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। भिरिया रोड में एहसास किफ़ालत सेंटर तां पुलिस एहलकारनि पारां रिश्वत वठण जी वीडियो वायरल। भिरिया रोड जे एहसास किफ़ालत सेंटर ते वीडियो में ॾिसी सघिजे थो त पुलिस जमादार गुलबहार कुरेजो ऐं पुलिस मोबाइल जो ड्राइवर सरेआम मुस्तहिक़ औरतनि जी रक़म मां थियल कटौती मां पंहिंजो हिसो वठी रहिया आहिनि। वाज़े रहे त गुज़िरियल ॾींहुं SSP नौशेरो फ़ेरोज़ पंहिंजे हिकु बयान में चयो हो त मूं समेत कंहिं बि पुलिस एहलकार रिश्वत वरिती त उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। बोज़ार वॾा में अबाणी मिल्कियत तां हिसो न मिलण ते सैयद एजाज़ अली शाह जीलानी जी भाउ ख़िलाफ़ फ़रियाद। सैयद एजाज़ शाह जीलानी पंहिंजे पुटु नसीर शाह जीलानी सां गॾु प्रेस क्लब बोज़ार वॾा में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त भाउ सैयद इरशाद अली शाह जीलानी बाबा जी छॾियल ज़मीन समेत समूरी प्रॉपर्टी ते कब्ज़ो करे वेठल आहे। केतिराई भेरा फ़ैसिला थिया पर असांजो भाउ कंहिं बि फ़ैसिले ते अमल न करे रहियो आहे। वज़ीर आला सिंध, IG सिंध ऐं वसवारा नोटिस वठी मिल्कियत मां हिसो वठी ॾियनि। सेमण भरिसां ॻोठ कारियाणी में ॻोठाणनि जो ॻोठ जो अमन ख़राब कराईंदड़नि ख़िलाफ़ एहतजाज। दरगाह रहीम साईं ते 12 माण्हू हथां मुबैना फायरिंग कराए दहशत फैलाइण ख़िलाफ़ फ़क़ीर रियाज़ हुसैन, गुलाम शब्बीर, वहीद अली ठेठियो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि जो चवणो त ॻोठ कारियाणी में दरगाह रहीम शाह ते 12 माण्हू अची फायरिंग करे ॻोठ कारियाणी में दहशतगर्दी करे ॻोठ जो अमन ख़राब करे रहिया आहिनि। डॉक्टर करम ऐं अनवर 12 माण्हू घुराए कहिड़ो पैगाम पिया ॾियनि। SSP जामशोरो नोटिस वठी ॻोठ जो अमन तबाह थियण खां बचाए। सेमण ऐं भान सईदाबाद में एहसास किफ़ालत सेंटर अमले पारां पुलिस ख़िलाफ़ कम बंदि करे एहतजाज। हिकु ॾींहुं अॻु सेमण जे सेंटर ते पुलिस पारां चढ़ाई करे लखें रुपया फुर करण ख़िलाफ़ सेमण ऐं भान सईदाबाद में रिटेलर्स मुनवर बिरोही, हाशिम बहरमानी, इम्तियाज़ ख़ुश्क ऐं ॿियनि सेंटर बंदि करे एहतजाज कयो। संदन चवण हो त SHO सेमण ज़ुल्फ़कार ओढाणो चढ़ाई करे 18.5 लख रुपया गुम करे खणी वियो आहे। पुलिस गर्दी जो DC जामशोरो नोटिस वठे ॿी सूरत में सेंटर न हलाईंदासीं। गढ़ी असन में ॻोठ पारो खोसो वासियुनि जो पुलिस ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठाणनि रसूल बख्श खोसो ऐं ॿियनि प्रेस क्लब पहुची दाहींदे चयो त कुझु ॾींहं अॻु SHO अली मोहम्मद उढो पुलिस नफ़री साण करे घरनि ते चढ़ाई कई ऐं हिकु ॼणे खे गिरफ़्तार करे कशमोर तालुके जे RD 109 थाणे जी हद में चालान कयो ऐं अदालत गिरफ़्तारी खे बिला जवाज़ ॼाणाए आज़ादु करे छॾियो। SSP जैकबाबाद नोटिस वठी ज़ालिम SHO ख़िलाफ़ कार्रवाई करे। ऐं जाफ़राबाद में तहरीक इंसाफ़ जे सीनियर अॻवान मोहम्मद बख्श बलोच चयो आहे त तहरीक इंसाफ़ खां सभु नाता टोड़े छॾिया आहिनि। इमरान ख़ान अवामी एतमाद विञाए चुको आहे। हुन ज़ालिमाना पॉलिसियूं इख़्तियार कयूं आहिनि जंहिं सबबु तहरीक इंसाफ़ में वधीक रहणु मुनासिब न आहे। हुकूमत तहरीक लब्बैक पाकिस्तान जे कारकुननि मथां ज़ालिमानो तशद्दुद करे कातिल हुकूमत बणिजी चुकी आहे। इमरान ख़ान जी पॉलिसीज़ खां मायूस थी पार्टी छॾण जो फ़ैसिलो कयो आहे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsHD.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।